ज़मन मेला नहीं होता मोहम्मद के गुलामों का, मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता। शादात कोट में जश्न आमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में मज़हबी जमातुन पारां धार धार रैलियूं कढी जलसा मुनक़िद करे बिनी जानन जे सरदार जी ख़िदमत में सलातुन ऐं नातुन जा तोहफ़ा पेश करे अक़ीदत जो इज़हार कियो वियो। दावत इस्लामी पारां फैज़लाई मस्जिद खां डिवीज़नल अॻवान मोहम्मद आमिर अतारी, मुज़म्मिल हुसैन अतारी ऐं ॿियनि जी अॻवानी में जश्न मीलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में रैली कढी वई, जॾहिं त अहले सुन्नत जमात दरगाह मियां गुलाम सिद्दीक़ रहमतुल्लाह अलैह खां मियां रियाज़ सिद्दीकी, मियां अता रसूल सिद्दीकी ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। होॾां तंज़ीमुल इस्लाह अल फुक़रा नक्शबंदिया हुसैनिया पारां साईं कारी अमन डेरो, हाफ़िज़ नज़र मोहम्मद बिरोई, शान फ़कीर ॿियनि जी अॻवानी में थाणे वारी मस्जिद खां रैली कढी लबैक या रसूल अल्लाह मरहबा या मुस्तफ़ा जहिड़नि पाक नारनि ऐं नात ख़्वानी जे गूंज में शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे कोटू मोटू चौक ते पहुची जलसो कयो वियो। जलसे खे दरगाह हुसैनाबाद कंबर जे सजाजा नशीन सैयद गुलाम हुसैन शाह बुखारी ख़िताब कंदे चयो त नबियुनि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो ॾियारो आलम इंसानियत लाइ हिक ईद जो ॾियारो आहे। उनखे अक़ीदत ऐं एहतराम जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण हर मुसलमान ते फर्ज़ आहे। उन मौके ते जश्न रैली में शामिल मुख़्तलिफ़ नात ख़्वाननि नात ख़्वानी ज़रिए अक़ीदत जा गुल पिण वर्खा कया। रैली जी सिक्योरिटी लाइ हिफ़ाज़ती इंतज़ाम पिण सख़्त कया विया। ॿिए पासे जमियत उलमा इस्लाम पारां मदरसा अशातुल क़ुरान में पिण सीरतुन नबी कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई, जंहिंखे जमियत जे सूबाई अॻवान मौलाना राशिद महमूद सूमरे, मौलाना मोहम्मद जान आबिद ऐं ॿियनि आलमनि पंहिंजे ख़िताब में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ऐं सीरत ते रोशनी विधी। होॾां रैलियुनि ऐं रिथियल मज़हबी जमातुनि पारां कॉन्फ्रेंसनि जी हिफ़ाज़त लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त किया विया हुया। नहीं होती ज़मन मेला नहीं होता मोहम्मद के गुलामों का, मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता।